बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, और मैं उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहा मुझे यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हांजे ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 20 दर्जे चौथे मां, जंहिंजो उनवान आहे माहौल जी सफ़ाई। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सवाल जवाब, उनखां बाद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जी तरफ़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे माहौल, माना जेको कुझु चौधारी या आस पास हुजे। पोइ लफ़्ज़ आहे बाबति, माना मुतालिक़। पोइ लफ़्ज़ आहे बरक़रार, माना क़ाइमु। पोइ लफ़्ज़ आहे सलामती, माना बका। पोइ लफ़्ज़ आहे वधणु, माना घणो थियणु। पोइ लफ़्ज़ आहे गदलाण, माना गंदगी। पोइ लफ़्ज़ आहे ज़हरीलो, माना ज़हर वारो। पोइ लफ़्ज़ आहे सूंहं, माना ख़ूबसूरती। पोइ लफ़्ज़ आहे तब्दीली, माना बदिलजणु। पोइ लफ़्ज़ आहे नुक़सान, माना छीहो। पोइ लफ़्ज़ आहे वाहपो, माना इस्तेमाल। पोइ लफ़्ज़ आहे ख़तरनाक, माना नुक़सानकार। पोइ लफ़्ज़ आहे वढणु, माना कटणु। पोइ लफ़्ज़ आहे वणकारी, माना वण पोखणु। पोइ लफ़्ज़ आहे बहितर, माना सुठो। पोइ लफ़्ज़ आहे मिक़दार, माना अंदाज़ या माप। पोइ लफ़्ज़ आहे सबबु, माना कारण। पोइ लफ़्ज़ आहे रीत, माना तरह। पोइ लफ़्ज़ आहे ख़ूबसूरत, माना सुहिणो। पोइ लफ़्ज़ आहे रसंदो, माना पहुचंदो। पोइ लफ़्ज़ आहे माहौल, माना वायुमंडल या इर्द गिर्द। मश्क अलिफ़, हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों, माहौल जी सूंहं छा सां आहे? जवाब, माहौल जी सूंहं साह वारनि सां आहे। सवाल नंबर ॿियो, माहौल खे साफ़ सुथरो रखण लाइ छा करणु घुरिजे? जवाब, माहौल खे साफ़ सुथरो रखण लाइ दूंहों छॾींदड़ गाॾियुनि जो इस्तेमालु न करणु घुरिजे। कारखाननि ऐं फैक्ट्रियुनि खे शहरनि जी आबादीअ खां परे क़ाइमु कजे। वणनि ऐं ॿूटनि खे वढणु न घुरिजे ऐं वध खां वधि वण ऐं ॿूटा पोखणु घुरिजनि। सवाल नंबर टियों, माहौल में गदलाण जा कहिड़ा कारण आहिनि? जवाब, माहौल में गदलाण जा कारण पेट्रोल, डीज़ल ऐं गैसनि ते हलंदड़ गाॾियूं आहिनि, जिन मां ख़तरनाक दूंहों निकिरे थो, जेको माहौल में गदलाण जो वॾो कारण आहे। इन खां अलावा फैक्ट्रियुनि मां बि निकिरंदड़ दूंहों ऐं ज़हरीलो पाणी साफ़ सुथरे माहौल में शामिल थी उन खे ख़राबु करियो छॾीनि। सवाल नंबर चोथों, वण ऐं ॿूटा छो पोखणु घुरिजनि? जवाब, वण ऐं ॿूटा ऑक्सीजन ख़ारिज कनि था, जेका असांखे साहु खणण में मदद ॾिए थी। बे हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना ॿुधायो ऐं जुमिलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि माहौल, सूंहं, मिक़दार, वणकारी, ख़ूबसूरत। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं इन्हनि खे जुमिलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आहे माहौल, माना वायुमंडल। जुमिलो लिखंदासीं, असांखे पंहिंजे माहौल खे साफ़ु रखण लाइ उपाय वठणु घुरिजनि। पोइ लफ़्ज़ आहे सूंहं, माना ख़ूबसूरती। जुमिलो लिखंदासीं, माहौल जी सूंहं गुलनि ऐं ॿूटनि सां आहे। पोइ लफ़्ज़ आहे मिक़दार, मिक़दार माना अंदाज़ या माप। जुमिलो लिखंदासीं, कार्बन डाई ऑक्साइड जो
वधीक मिक़दार गदिलाण जो सबबु बणिजे थो। पोइ लफ़्ज़ आहे वणकारी माना वण पोखणु। जुमिलो लिखंदासीं असांखे वणकारी मुहिम दौरान ॿूटा पोखणु घुरिजनि। पोइ लफ़्ज़ आहे ख़ूबसूरत माना सुहिणो। जुमिलो लिखंदासीं वण टिण ॿूटा माहौल खे ख़ूबसूरत बणाइनि था। जीम माहौल जी बहितरीअ लाइ कहिड़ियूं ॻाल्हियूं ज़रूरी आहिनि तिन बाबति पाण में गुफ़्तगू करियो। जवाब माहौल जी बहितरीअ लाइ वध खां वधि ॿूटा लॻाइण घुरिजनि। असां मां हर हिकु माण्हू जेकॾहिं पंहिंजी घर जे साम्हूं हिकु ॿूटो लॻाए ऐं पंहिंजे अङण में हिकु हिकु कूंडी रखी उन में को ॿूटो लॻाए उन्हनि जी हिफ़ाज़त करे ऐं खेनि वक़्त सिर पाणी ॾेई त हूंद लखें ॿूटा फुटी पवनि ऐं ईअं करण सां माहौल ते हिकु ख़ुशगवार असरु आणे सघिजे थो। अहिड़ीअ तरह सां गंद खे गंद किचिरे वारनि दॿनि में उछलिजे। गंदो पाणी घिटीअ या रस्ते ते जमा थियणु न ॾिजे। दाल हेठि ॾिनल बेतरतीब जुमिलनि खे दुरुस्त तरतीब ॾियो। हाणे ही बेतरतीब जुमिला आहिनि, इन्हनि खे तरतीब सां लिखंदासीं। जी दोस्तों, हाणे पहिरियों बेतरतीबो जुमिलो आहे लाइ सलामती इंसानी माहौल साफ़ सुथरो ज़रूरी रखणु आहे। हाणे इनखे तरतीब सां लिखंदासीं। इंसानी सलामतीअ लाइ साफ़ सुथरो माहौल रखणु ज़रूरी आहे। ॿियो जुमिलो आहे बेतरतीबो इंजण वारियुनि गाॾियुनि जो आहे दुनिया में अॼुकल्ह वाहिपो वधी वियो। हाणे इनखे तरतीब सां लिखंदासीं। दुनिया में अॼुकल्ह इंजण वारियुनि गाॾियुनि जो वाहिपो वधी वियो आहे। टियों जुमिलो आहे बेतरतीबो गदिलाण जो मुख्य कारण असांजी माहौल में वधणु आहे कार्बन डाइऑक्साइड। हाणे इनखे तरतीब सां लिखंदासीं। असांजी माहौल में गदिलाण जो मुख्य कारण कार्बन डाइऑक्साइड जो वधणु आहे। हे फुड़ी फुड़ी तलाउ हिकु पहाको आहे। अव्हां अहिड़ा के ॿिया पहाका ॿुधायो। जी दोस्तों, हाणे पहाका लिखंदासीं। पहाको पहिरियों ॿ त 12। पहाको ॿियो हिकु वणे न ॿियो विच मां खणे। पहाको टियों साह सुकी वञणु। पहाको चोथों हिकु महिमान ॿियो हलवे सां मानी। पहाको पंजों साह टंगजणु। वाव हेठि ॾिनल खाल भरियो। हाणे दोस्तों ही खाल आहिनि, हिननि खे भरींदासीं। पहिरियों खाल आहे धरतीअ जी सूंहं खाल सां ई आहे। खाल में लिखंदासीं साह वारनि। खाल ॿियो आहे साह खणण में खाल गैस मदद करे थी। खाल में लिखंदासीं ऑक्सीजन। खाल नंबर टियों वणनि ऐं ॿूटनि खे खाल न घुरिजे। खाल में लिखंदासीं वढणु। खाल नंबर चोथों शकील अहमद पंहिंजे ॻोठ में दोस्तनि सां गॾिजी खाल पोखिया। खाल में लिखंदासीं वण ऐं ॿूटा।